दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों भैरव हिन टाइम मां घोटकी एसपी सां नेट जे ज़रिए मां ॻाल्हाईंदो पियो आहियां। जो घोटकी एसपी हिन महिल ताणी मां घोटकी ज़िले जो ॿियो त परे जी ॻाल्हि रही वञी, पर हिन महिल ताणी सिगरेट जी डॿी बि मां न चोराई आहे। घोटकी ज़िले जी न चोरी कई आहे, न मां चोर बि आहियां, न मां धाड़ेल बि आहियां, न धाड़ो मारींदो आहियां। ईअं कोन जो मत सम्झे त मां खां डिॼी आहे, हाणे प्रेशल मां जी में अची आहे, वीडियो ठाहींदो पिया। मां जो गरेबान खुलियल आहे, भली हलियो आहे। इन शकूर लाखो घटि में घटि में 2013 खां वठी 2000 खां वठी मुंहिंजे मुखालफ़नि सां गॾु आयो आहे। वक़्फ़े सां ऑपरेशन कंदो रहियो आहे, रेट कंदो रहियो आहे। माते मां जो कुझु न बिगाड़े सघियो था, त हाणे बि कुझु न बिगाड़ींदो। ज़िंदगी मौत अल्लाह जे हथ में आहे, शकूर जे हथ में न आहे। बाक़ी मां ॻाल्हि इहा कंदो पिया आहियां जो माण्हू बलोचिस्तान खां काहे अची बुगटी मां सां पंजाब पुलिस विढ़ाया, उन सां मां वीडियो न आहियां। वीडियो अलाए केरु था, उन जो शुबो माते आहे। पर मां चवंदो पिया आहियां जो कंहिं बि पुलिस जी हिमायत कई, न तूं पंहिंजूं पिकटां संभाले सघंदे, न घोटकी ज़िलो संभाले सघंदे, न वन वे रोड संभाले सघंदे। इहे ऑफिसर मां तोखे चवंदो पिया आहियां जो ॾाढी मां जी दया था जो इन्हनि तोखे चैंपल मारे इन ज़िले खां कढियो, लितरनि जी कंडी विझी कढियईं। चवंजांइ सनू जवान जो पुटु आहे जो न त मां खड़ी तोखे सलाम कंदुमि अची जो इन ज़िले में तूं रही वे। अहिड़ी हालति कंदो मां, पुछड़ी अहिड़ी हालति ज़िंदगी यादि कंदे त मां जवान जे पिण चढ़ियो हुअमि। बाक़ी इहा तूं पुलिस जो दुश्मन आहे, ख़ैर खा नहीं। जेकी पुलिस माते कॾहिं बि रेड कई, हाणे कमान आहिनि, चौधारी फसाल आहिनि, मां 12 गाॾियूं भहींदोमांइ। जेके पिकटनि ते पुलिस ईंदी थी इहा मारींदोमांइ, हास्तां ते गोलनि सां इहे चैनियूं टोड़ींदोमांइ। अलाह उहो ॾींहुं कंदो जॾहिं तूं